अस्सलाम वालेकुम नाज़रीन, A4 JDO न्यूज़ में आया वज़ीर उन्हनि असां मौजूद आहियूं सकरन सिनेमा चौक ते, जिते सकरन जा शहरी सियासी पार्टियों क़ौम परस्त पार्टियों सियासी समाजी अगवान जेके आहिनि से सरापा एहतजाज आहिनि ऐं उहे बुख हड़ताल ते वेठा आहिनि। DSP अल्ताफ़ आरई जे ख़िलाफ़ अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। जी साईं एहतजाज DSP सकरन जे अल्ताफ़ आरई जे ख़िलाफ़ आहे ऐं उन रवैये जे ख़िलाफ़ आहे जेको गुज़िरियल 2 महीननि खां लॉकडाउन जे दौरान हिन जेको सकरन जे माण्हुनि सां रखियो आहे ऐं उन में हिकिड़ो त कानून ते अमल कराइणु आहे ऐं ॿियो त पंहिंजी उहा पने खानी ॾेखारणी आहे ऐं हीअ हिन कानून ते अमल घटि करायो आहे पर शहरनि ते ॾाढो ज़ुल्म लठियूं वसाइण गार गंद करणु ऐं सम्झां थो इन सां शहरनि जी इज़त नफ़्स मजरूह थी आहे। असांजो जीअण असांजो कानूनी हक़ आहे, आइनी हक़ आहे, मज़हबी शरई ऐं काइनाती हक़ आहे असांजो। इन खे को खसे कोन थो सघे, भले को सियासी माण्हू हुजे या को कामोरो हुजे या को ऑफिसर हुजे। इन हवाले सां असीं चऊं था त असां उहो कुझु घुरूं था जेको असांखे सियासी माण्हू बिना चवण जे ॾियनि आहे। सकरन जे माण्हुनि ते ज़ुल्म थिए पियो, उन सां ॾाढ थिए पियो त उनजो कंहिं सियासी माण्हू नोटिस न वरितो आहे। ऐं सम्झां थो त न वठण बि हिकिड़ी बेइज़ती आहे ऐं असीं उनजो ध्यानु छिकायूं था सियासी माण्हुनि जो त ख़ुदा जे वास्ते अन्न जो मोह झंड ॾांहुं, तव्हांजो मोह वरी असां ॾे आहे। इन करे अॼु असांजे जेका ॾुखनि ते दर्दनि ते सूरनि ते तव्हां ख़ामोश आहियो त इहो सम्झां थो त हिकिड़ो मकाफ़ती अमल आहे, तव्हांखे बि हिन मां गुज़रणो पवंदो। त इहा असांजी जदोजहद तेसिताईं जारी रहंदी जेसिताईं हिन DSP खे हटाए नथो वञे। मतिलबु त हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बिल्कुलु जेको आहे सो उनखे का बि ॼाण न आहे त हेतिरो वाक़ियो सकरन में थिए पियो, माण्हुनि खे तशदुद निशानो बणायो वियो आहे, उनखां बिल्कुलु हू गाफ़िल आहिनि हिन वक़्त ताईं। एतिरा ॾींहं थी विया आहिनि, ॼाण हुअणु घुरिजे उन्हनि खे, रुॻो चूंडियल नुमाइंदा न जेके उहिदेदार आहिनि, कारकुन आहिनि, उन सभिनी खे नोटिस वठणु घुरिजे। छाकाणि त हिकिड़ो आम अॻवान जेको आहे पीपल्स पार्टी जो उहिदेदार आहे, उहो जॾहिं दावा करे थो ऐं अवाम जो ख़ात्मो आहे, अवाम जे लाइ रत जी क़ुर्बानी ॾेई सघां थो, रत जी क़ुर्बानी त परे रही, तव्हां चंद गुप्तनि जी क़ुर्बानी त ॾियो, अवाम जे हक़नि जे लाइ ॻाल्हाए त सही। असांखे का पघार त कान थी मिले, असां अवाम जे उन ॾुखनि जी ॻाल्हि करणु वेठा आहियूं। इहा ई ॻाल्हि अचो ऐं असां हिन एहतजाजी जेका गॾिजाणी घुराई असां उन्हनि खे दावत नथी अचणी ऐं उहे पाण न आया, पाण अलॻि रहण था चाहिनि, असांजी मर्ज़ी आहे, असां आवाम जी ॻाल्हि कई आहे, कंदासीं इंशाअल्लाह। PTI अॻवान अब्दुल मजीद मक्सी असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त DSP जे मामले ते उन सां ॻाल्हि ॿोल था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभु खां पहिरीं असां थोराईंदा आहियूं मीडिया वारनि जा जेके असां वटि हली आया आहिनि ऐं असांजी कवरेज ॾियनि पिया। उन खां पोइ असांजो इहो एहतजाज जेको आहे सो DSP अल्ताफ़ आरई आहे, जंहिं दबंग DSP वांगुरु सकरन जे रहवासियुनि जो जीवन जंजाल करे छॾियो आहे ऐं सकरन जे रहवासियुनि जा जेका फंडामेंटल राइट्स आहिनि उन्हनि जी लताड़ कई आहे, उन्हनि जी भनकड़ी कई आहे। उन DSP खे एतिरो को अख़्तियार न आहे जेको चौंकनि ते बीही डंडा खणी ऐं इंसानियत जी तज़लील करे। असां उन जे ख़िलाफ़ हीअ एहतजाज अॼु शुरू कयो आहे ऐं हीअ असांजो एहतजाज में असांजा शहर जा तंज़ीमूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, करियाना स्टोर, सोनारा जी एसोसिएशन आहे या जेके ॿिया दुकानदार आहिनि ऐं सियासी समाजी तंज़ीमूं NGOs सभु गॾु सभिनी हिकिड़ो ई मुतालबो आहे DSP न खपे। सभिनी जो असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे ऐं असांजो भरपूर मुतालबो आहे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां ऐं IG सिंध खां त हिन खे फिलफोर हटायो वञे ऐं हिन खे करार वाक़ई सज़ा ॾिनी वञे जंहिं नाजाइज़ियूं कयूं आहिनि। पप्पू सोनारो नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त DSP जेको सूरत हाल आहे उन्हनि खां ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। सोनारा एसोसिएशन तरफ़ां मां गोबिंदराम और पप्पू सोनारो जो पूरी सकरन जी आवाम सां गॾु आहियां, जेकी 2.5 महीननि खां DSP जेके हरकतूं करे रहियो आहे, इहे वॾियूं नासाइज़ माण्हू आहिनि, कंहिंखे लठ कंहिंखे गार। असां अपील था करियूं IG DIG के ऐं सभिनि धुरियुनि खे त महिरबानी करे असांखे सकरन में DSP अल्ताफ़ आरई कोन खपे। न को असांजी दुश्मनी आहे, न को असांजो ज़ाती हुन सां मसइलो आहे। इहो ई मसइलो आहे त असांजे शहर खे हू ॾाढो तंग करे पियो। इन करे असांखे रिक्वेस्ट आहे त फ़ौरन हिन खे इस्तीफ़ा ॾेई ॿियनि हंधि कयो वञे ऐं ॿी सूरत में न त असां इहा बुख हड़ताल या धरणो मुसलसल हलंदो, जेसीं ताईं न हटंदो तेसीं ताईं असां ते वेठा हूंदासूं ऐं इहो ई असांजो मुतालबो आहे। महिरबानी A4 TV न्यूज़ चैनल तव्हां दोस्तनि जी महिरबानी। असां अॼु हिकिड़े बदमख्स DSP जे ख़िलाफ़ हिते सरपा एहतजाज आहे। असांजा सिविल सोसाइटी जा माण्हू ऐं जेको आहे सो शहरी इतिहाद जा माण्हू, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी तंज़ीमुनि सां वास्तो रखंदड़ उहे दोस्त असां हिते अॼु सरपा एहतजाज आहियूं ऐं पुरअमन एहतजाज आहियूं। असांजो मुतालबो आहे त फिलफोर जेको आहे सो बाला ऑफिसर इन शइ जो नोटिस वठे, असां शहरनि खे इज़त ॾेई हिकिड़े नाकारा ऐं शराबी माण्हू खे
असां मां असांजी जान छर्राए त असां मां जेको बेचैनी ख़तमु थी वञे ऐं हिननि खे वठणु घुरिजे छो जो असां जूं मरहलेवार ई सिलसिलो हलंदो असां अॼु हिते बुख हड़ताल ते आहियूं सुभाणे शटर बंदि हड़ताल जी कॉल ॾींदासीं ऐं परी थी सघे थो त असां हाईवे ब्लॉक कयूं जॾहिं हाईवे ब्लॉक कंदासीं त पोइ हीअ माण्हू चवंदा तव्हां लाइट ऑर्डर जो मसइलो कयो आहे इहे सभु शयूं जेको आहे सो आला ऑफिसरनि खे ऐं असांजे आला ऑफिसरनि खे चूंडियल नुमाइंदनि खे इहे सभु शयूं नज़र में हुअणु घुरिजनि पोइ ईअं न थिए थो हीअ सिविल सोसाइटी जा माण्हू शरीफ़ माण्हू ऐं कारोबारी माण्हुनि ते नाजाइज़ एफआईआरियूं थियनि ऐं नाजाइज़ जेको आहे सो इन्हनि सां ज़ुल्म इन खां वधीक थिए त उन ॾींहं खां डिॼो जॾहिं हीअ आवाम ॿाहिरि निकिरी आई ख़ुदा हिन शइ मां असांजी जान छॾायो महिरबानी बिस्मिल्लाह जॾहिं खां लॉकडाउन शुरू थियो आहे त DSP माण्हुनि खे डंडा हणणु ऐं तब्दीली करणु शुरू कई आहे असां बार बार हिनखे चवंदा आयासीं सोशल मीडिया ज़रिए त बाबा इहो कानून कोन्हे इहो दुनिया जो को बि कानून इन जी इजाज़त कोन थो ॾिए तूं इहे कमु छॾ बाक़ी सख़्ती कर सख़्ती कानूनी सख़्ती तव्हां कयो केस दाख़िल कयो माण्हुनि खे त माण्हू बिल्कुलु कोन ईंदा पर हिन उहा असांजी हिकिड़ी बि न ॿुधी पंहिंजो रवैयो साॻियो बरक़रार रखियईं उनजे ख़िलाफ़ु असां सभिनी दोस्तनि सलाह करे इहो लाइमल तयारु कयो आहे त असांखे हीअ DSP न खपे जेसीं ताईं हीअ DSP हिते हूंदो असांजी प्रोटेस्ट हलंदी असां कॾहिं बि कोन उथंदासीं असां सभिनी बाला ऑफिसरनि खे खां मुतालबो था कयूं त हिन DSP खे हितां नेकाली ॾिनी वञे ऐं शहरनि तां अज़ाब जेको आहे नाज़िल कयो वेठो आहे उहो लाथो वञे महिरबानी HRJD न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।